भाड़ा किराया करेगा कितना मछुआरा ले लो एजाज पहलवान बाबा खोसे का जावा मारी चोरी गया बाबा चोरी गया पहला चोरी पारे पुत्र खोसा पारे सोना कारीगर खोसा खबर पहलवान शाह मुसु बुखारिया मोहम्मद खान पहलवानी मौला जी आए मोहम्मदी रांडा ठंडेवा खमा 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 न मरीज पहलवान कैसे मुकाबला है पहलवान महबूब मुसलमान पहलवानी मौला जी आए मोहम्मदी रांडा ठंडी सका जाए साईं सखी दोस्त मोहम्मद शाह की मेहरबानी साईं दोस्त मोहम्मद शाह अल्लाह खान तार जनाब अल्लाह खान तार साहब दरली छो परेशान नहीं यार बस यही बैठो ना देते मिठाई का दुनिया वाला हल्लो बा छोकरा घणा पैसा जा मैंने ढोलू बिल पाने अली भरींदो हाँ यार छो कोन नींदा जी बिल का रख का गाल ना है यार अकरम अज दोस्तन में तो मुझी इज्जत रखी तो मुझे वडो एहसान कयो है यार अली एहसान केड़ो वो दोस्ती केड़ो जेको दोस्त मजबूरी के न समझे बस यार तो के खबर है करम 5-6 महीनों थियो बेरोजगार थियो बैठो आया कम जी तलाश में त आया पर अञा ताईं किथे को रोजगार मिले ही कोंदो अल्लाह कंदो तो किथे न किथे रोजगार जरूर मिली वेंदो हाँ यार सुभाणे वरी कोशिश कंदस मन किथे को कम मिली पवे हलो पो यार हलो दोस्त पांजो इंतजार कंदा हुंदा हलो देर थी वई कीअं आहियो साईं कम लाइ आयो आहे मूंखे हिते कम ते लॻायो हींअर मूं वटि कमु कोन्हे मज़दूर जाम आहिनि मूं वटि 2-3 ॾींहं सबर कर हफ़्तो 15 ॾींहं हुन खां पोइ कमु थींदो तोखे ॿुधाईंदुसि हींअर कमु कर साईं कोशिशि कयो ॾाढी उमेद रखी आहे ॾाढो बेरोज़गार ऐं मजबूर आहियां साईं ॾिसो तोखे चयो आहे कमु कोन्हे छो तो परेशान करे कमु थींदो तोखे पाणे असां चवंदासीं बाबा अच कमु कर बाक़ी हींअर फ़िलहाल कमु कोन्हे
अस्सलाम वालेकुम बाबा। उते कुछ ख्याल कर तो जरा घर का हलाए बाजो कुछ अकुल कर ओ बाबा मां छा करियां? के कम त देरी वनी कर मम्मी हाणे एडी सगना है पुत्र बाबा मां जिते कम लाए तो वञा कम मिले कोन थो पोइ आऊं छा करियां भला? तो भूखो तो कम जे पोयां निकितो आहियां चांहि पी सॼो ॾींहुं रुली 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 बुख वञे त हींअर आयो आहे पर तवारी आहे किरकिर त वञे ई कोन थी बाबा। अजी मूंखे ख़बर आहे जेको तूं कम था कयो सॼो ॾींहुं लोफर ना रुलंदो वती लोफर न आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि बाबा। ये दोस्त तुंहिंजा न आहिनि ये घर तड़ियल अथई ये उते छॾे जिते पाणी कोन मिलंदो। वञा थो बाबा वञा थो 2 मिंट बि घर में वेहण न ॾिजां सुकून सां। छा मूं चङा ई चई ऐं मुड़ुस कार जी निकितो चङा इहो वक़्तु ई कोन्हे चओ करे गुस्सो पियो वठे। मुझे यहाँ पे काम पे लगा था। नहीं हमारे फिर मजदूर ज्यादा लगे हुए काम है नहीं मजदूर ज्यादा है अभी जरूरत नहीं है फिर जब काम होगा हाँ कोशिश करो मैं बेरोजगार हूँ मैं बहुत मजबूर हूँ हाँ देखो कहीं पे थोड़ा बहुत काम मिल जाए मुझे लगा वो काम। मैंने आपको बोला था ना कि काम नहीं है जाओ दिमाग नहीं कर ले।
मना तंहिंखे महफ़िल में खोसो पवंदी बाहूं ॿधे हर कंहिंखे ताड़ियो वञे थो आबिद सुरनि जे सलेब ते ताड़ियो वञे थो आबिद सुरनि जे सलेब ते खुदाया ॾुखियो वक़्तु अचे न कंहिं ग़रीब ते खुदाया ॾुखियो वक़्तु अचे न कंहिं ग़रीब ते परेशान आहे अॻे पंहिंजे नसीब ते परेशान आहे अॻे पंहिंजे नसीब ते खुदाया ॾुखियो वक़्तु अचे न कंहिं ग़रीब ते खुदाया ॾुखियो वक़्तु अचे न कंहिं ग़रीब या अल्लाह पंहिंजे हिन प्यारे वलीअ जे मुंहं में मुंहिंजी मदद फरमा। या अल्लाह आउं ॾाढो मजबूर आहियां, मूंखे को रोज़गार अता फरमा जो हिन जहान मां इज़त सां वक़्तु गुज़ारे सघां। हिन ग़रीबत, हिन लाचारी, हिन बेरोज़गारीअ मां मुंहिंजी जान छॾाए। या अल्लाह मुंहिंजी मदद कर। या अल्लाह मुंहिंजी मदद कर। या अल्लाह मुंहिंजी मदद कर। या अल्लाह चाचा चाचा क्यों खोल चाचा चाचा छा जो नहीं चाचा 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 क्यों खोल चाचा चाचा छा जो तो के चाचा 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 उठो के रही चाचा तू के रही छा जो तो के
जो है किथे घर किथे आहे चाचा तुंहिंजो घर किथे आहे? हल हल चाचा घर किथे आहे? कहिड़ो घर आहे तुंहिंजो चाचा? ही घर आहे तुंहिंजो? अच्छा अच्छा चाचा हाणे कुछ तबियत बेहतर नहीं ना? वाह मूंखे चक्कर अची विया ऐं किरी पियसि वाह पुट तूं नओं माण्हू पियो ॾिसी बाबा तूं केरु आहीं किथां थो वञी किथां आयो आहीं वाह चाचा चाचा मुंहिंजो नालो हैदर अली आहे आउं ॻोठ कासम पवर में रहंदो आहियां चाचा ओ वाह वॾेरे सताने वारनि मां हाँ चाचा ओ अब्बा तोखे अलाह जो मूं मरे तो देखभाल घणी साल जेका कई अलाह साईं तोखे हुनजो अजर ॾींदो अब्बा बाबा तूं किथां भेरे जो तो मूंखे ॾिठो चाचा आउं पढ़ियल लिखियल बेरोज़गार आहियां कम जी तलाश में आहियां भटकंदो वता कॾहिं हिते कॾहिं हुते सो आयसि बेगस ॾेई तव्हांखे बेहोश ॾिठमि तॾहिं हिते खणी आयसि तव्हांखे पुट तुंहिंजी वॾी महिरबानी अलाह तोखे आबाद करे ख़ुशबू मानी अलाह तोखे सदाई ख़ुशि मूंखे बाबा अॼु ईअं लॻे पियो जेका मुंहिंजी सालनि जी ॻोल्हा अॼु पूरी थी ॻोल्हा छाजी ॻोल्हा चाचा बाबा मूंखे हिकिड़े नेक ऐं ईमानदार जी ॻोल्हा हुई जंहिंखे आउं पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधाए सघां कहिड़ो राज़ चाचा मां कुझु सालनि में मूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो हो त होसड़ी शहर खां अॻिते हिकिड़े जबल में हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे उन क़ब्रिस्तान में हिकिड़ी क़दीमी कोठी ठहियल आहे उन कोठीअ में बेशुमार दौलत जो हिकिड़ो खज़ानो दफ़न आहे आऊं उन क़ब्रिस्तान में वियो हुउसि ऐं उहा हक़ीक़त आउं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो हुउसि पोइ मूंखे यकीन थी वियो त मुंहिंजो ख़्वाबु सचो हो पर मूं उहा मिल्कियत न कढी ऐं न कंहिंसां उनजो ज़िक्र कयो पर चाचा तव्हां उहा मिल्कियत छो न कढी मुंहिंजो अलाह खां सवाइ हिन जहान में ॿियो केरु बि न आहे उन मिल्कियत खे कढी छा करियां मूंखे नेक इंसान थो लॻी मूंखे लॻे थो त तूं उन मिल्कियत जो सही इस्तेमालु कंदे तूं वञी उहा मिल्कियत कढी पंहिंजी ज़िंदगी ठाहे पर थोरो ख़्याल सां
उन मिल्कियत ते जिन्नात जो पहिरो लॻल आहे। पोइ चाचा मां उहा मिल्कियत कीअं कढी सघंदसि? उन मिल्कियत खे कढण लाइ तोखे कंहिं दरवेश या आमिल जी मदद वठणी पवंदी जेको पंहिंजी पढ़ाईअ सां उन जिन्नात खे क़ाबू कंदो ऐं पोइ उहा मिल्कियत तूं आसानीअ सां कढी सघंदे। पोइ चाचा अहिड़ो दरवेश मूंखे मिलंदो किथां? अॻियो वञ बचा, जबल पहाड़ अहिड़नि दरवेशनि सां भरिया पिया आहिनि। ठीकु आहे चाचा, मां अॼु ई अहिड़े के दरवेश या आमिल जी ॻोल्हा करणु शुरू थो कयां ऐं पोइ उन जी मदद सां मां उहो खज़ानो ज़रूरु हासिलु कंदुसि चाचा। ठीकु आहे पुटु, अलाह तोसां मदद कंदो, मुंहिंजूं दुआऊं हरदम तोसां गॾु हुजूं। ठीकु आहे पोइ चाचा, मूंखे हाणे इजाज़त ॾे। ठीकु आहे बचा, अलाह जो निगहबान आहे तूं हरदम ख़ुशि रहंदे। ठीकु आहे चाचा, ज़िंदगी रही पोइ वरी मुलाक़ात थींदी। ठीकु आहे, ख़ुशि रहंदे बाबा, अलाह जो निगहबान। दुआ कर चाचा। देख खबर है इधर अली छोज परेशान बो लगी यार अकरम न पुछ, ॾाढो परेशान आहियां यार अकरम। मूंखे सम्झ में नथो अचे तां करियां त छा करियां। यार एड़ी का परेशानी वारी गाल है त असां दोस्तन के त बुधाए सही। यार मसलो इहो आहे, कल्ह रस्ते तां पिया आयसि त हिकिड़ो पोड़ो बेहोश पियो हुजे। हुनखे मूं होश मां आंदो, हुनखे आउं संदसि घर वठी वियुसि। उते असां हाल हवाल कया। हुन पोड़े ॻाल्हियुनि कंदे कंदे मूंखां मुंहिंजो हाल पुछियो। मूं हुनखे ॿुधायो त आउं यार परेशान आहियां, हींअर रोज़गार जो ग़ुलाम आहियां। पोइ हुन मूंखे पोड़े हिकिड़ो दिलि जो राज़ ॿुधायो। अली राज़? कहिड़ो राज़? हुन पोड़े मूंखे ॿुधायो त हुसड़ी शहर खां अॻिते जबल में हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे। हुन क़ब्रिस्तान में हिकिड़ी क़दीमी कोठी ठहियलु आहे ऐं हुन उहो ख़्वाब में ॾिसे थो त हुन क़ब्रिस्तान में खज़ानो पियल आहे ऐं हुनखे इशारो थियो त उहो खज़ानो हासिलु कर। पर हू पीर सना हुन जो को दुनिया में ओही वाही आहे कोन। हुन मूंखे चयो त वञी इहो खज़ानो कढी पंहिंजी ज़िंदगी ठाहे। हुन हिकिड़ी इहा ॻाल्हि कई त ख़्वाब में ॾिसे थो त हुन खज़ाने ते जिनायत जो कब्ज़ो आहे। त हुन पोड़े ॿुधायो त कंहिं दरवेश जा पाड़े खे वठी उन जी मदद सां वञी तव्हां जो खज़ानो कढी सघो था। हाली तोखे या पूरी पक आहे त पोड़े जो जेको कुझु चयो उहो सभु सच हूंदो? हा, मूंखे आ पूरी पक आहे त जेको कुझु हुन चाचे चयो उहो सभु कुझु सच हूंदो। पोड़े जी हिकु हिकु ॻाल्हि में सचाई हुई। अली एॾो को दरवेश पाण खे मिलंदो किथां? छाजो दरवेश यार, अगर उते वाकई में मिल्कियत आ तो उहा मिल्कियत पाण भी कढी सघूं था। चरियो नथी अकरम, पाण खे के पाड़े जा दरवेश जी मदद वठणी पवंदी। केड़ा पाड़ा? अगर पाड़न के और दिल जो राज बुधायो थी त पाण खां अॻे ई मिल्कियत खाई वेंदा। अकरम तूं उन ॻाल्हि खे आसान न सम्झ। उन मिल्कियत ते जिनायत जो कब्ज़ो आहे। असीं उहा मिल्कियत कीअं कढी सघंदासीं यार? छाजी जिनायत अॼुकल्ह जे माण्हुनि खां जिन बि पनाह घुरी विया आहिनि। छाजा जिन छाजूं गेबा ऐं अॼुकल्ह जिन आहिनि किथे। हाँ अली अकरम सही तो चवे। ॾिस यार अकरम, वरी बि सोचे वठ। तूं कंहिं ॻाल्हि जो बि फिक्र न कर अली। पाण पंहिंजी सॼी संगत वठी हलण जो सुभाणे जा प्रोग्राम ठाहियूं। जेको हूंदो सो ॾिठो वेंदो, ॼाणे या अली। ठीकु आहे यार, जेका तव्हां दोस्तनि जी सलाह। पोइ हलो यार, भला हाणे सिज पियो लहे। हलो 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 यार।
अकरम यार ॾिस वरी बि सोचे वठ तूं जेतिरो हिनखे आसान बि सम्झे एॾो आसान ना आहे अकरम अली जो तुंहिंजो ख़ाली वहम आहे इंशाअल्लाह ताला पाण ज़रूरु पंहिंजे मक़सद में कामयाब थी ॾेखारींदासीं अली तू परेशान न थी असीं तव्हां सां सभु अकरम तव्हां सां गॾु इंशाअल्लाह इंशाअल्लाह पाण पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाब इंशाअल्लाह यार जे तव्हां सभिनि दोस्तनि जी इहा सलाह आहे त बि तव्हां सां गॾु आहियां पर यार मुंहिंजे दिलि में अलाए छो वहम थी वियो आहे त हुन चाचे जूं ॻाल्हियूं अञा ताईं मुंहिंजे दिलि में सुईअ वांगुरु पयूं चिपकनि अली तूं इहो वहम न कर जेको थींदो सभु दोस्त मिली गॾु मुंहुं ॾींदासीं हिन ॻाल्हि सां तूं वहम न कर हल चरियो त कोन अथई ढोलण अलाह सभु चङी कंदो असीं सभु गॾु आहियूं न अकेलो त तोखे कोन छॾियो अच राशिद ये जगह थी जेका मूंखे चाचे ॾसी ऐं हिन ई जगह ते असांखे खोटाई करणी आहे ऐं हितां ई असांखे जेका मिल्कियत मिलंदी शाहज़ेब तूं को डर वठ राशिद बि खोटाई कयो हिते ई मिल्कियत आहे शाहज़ेब खोट ॼाणे या अली खोट